बाबा ये जेके मोबाइल में चैनल में मुला अचन था ये आलमनान ये डॉक्टर डॉक्टर जाकिर नाइक इंजीनियर मोहम्मद अली मिर्जा कमीनो डॉक्टर प्रोफेसर इसरार अहमद ये इनके आलिम चवंदो नी पंहिंजी तोही न सम्झो चवंदा असांखे आलिम न चओ मौलवी न चओ असांखे केरु मौलवी चवंदो त ख़ुशि थींदासीं ये अड़ा कमीना आहिनि जो इन्हनि खे मौलवी चवंदो त कावल ऐं आहे रुगो इस्लाम जे बारे में शक पिया सहाबा जे बारे में शक दीन जे बारे में शक पिया विझनि ये इंजीनियर ये डॉक्टर डॉक्टर जाकिर नाइक केॾो कम थो करे हज़ारे मुसलमान थो करे हिक ई धक में सॼो दीन जो खानो ख़राब धक्को हिकिड़ो आहे त पर्दो न आहे मुंहं ये डॉक्टर जाकिर नाइक केॾो हाल चे मुंहं जो पर्दो न आहे औरत भली मुंह खोले करे कुरान तो चे वला युबदीन ज़ीनतहुन औरत पंहिंजी सूंह ज़ाहिर न करे मां तव्हां खां पुछां तो सूंह चेहरे में आहे या पेरे में अखियूं चेहरे में नक चेहरे में चप चेहरे में गल चेहरे में चेहरो जो ज़ाहिर करे तो पर्दो आहे छा मां तव्हां खां पुछां तो हिकिड़े धक में दीन जो खानो ख़राब कयईं या न यो डॉक्टरनि जो हाल इंजीनियर मोहम्मद अली मिर्जा ये साडा नौजवान रुगो मोबाइल ॾिसन वॾी ॼाण ये पहरे नंबर जा कमीना नबी से बरातू तरावी पढ़ाई बरातू जमात अॼु साईं वेठो पुछा कर हर साल साईं बुखारी पढ़ाई बरातू नबी से तरावी बा जमात पढ़ाई 20 रकात 8 रकात वाह तहज्जुद हाँ मां तव्हां खां पुछां तो नबी साईं जी ज़ुबान हुजे अल्लाह जो क़ुरान हुजे केॾो मज़ो तीन रात जो थी त मस्जिद नबी सॼी भरजी वई अंदर बाहर खचा जेके भी मुसलमान सब आया बाबा नबी साईं नमाज था पढ़ाने शा खां पोइ वाह जो मज़ो आ नबी साईं निकता ही कोन बिलाल हज़रत बिलाल बार बार वञे नबी साईं जे दरवाज़े खनकारियूं करे साईं ने सॼी रात न सुबह जो फजर जी नमाज ते आया साहबाज के छो भला साईं जी तबियत नासाज हुई छा रात वॾी जमात गॾु थी तरावी जे लाइ नबी से फरमायो मां सब कुछ ॾिठुमि पे तव्हांजे शौक़ खे जज़्बे खे बिलाल जूं खनकारियूं भी मां मोहम्मद ॿुधियूं पे पर मुंहिंजे नबी फरमायो तरावी नमाज रब खे एॾी वणी वई अल्लाह खे एॾी पसंदि अची वई जो मूंखे ख़ौफ़ ऐं ख़तरो थी पियो मतां तरावी फर्ज़ न थी फर्ज़ जी त पुछा थी ही त नबी साईं शफ़ीक़ हुया त मतां फर्ज़ न थिए इन जे करे न निकता माना एॾी त भली नमाज़ हुई तरावी पढ़ंदा अकेला अकेला हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने में हज़रत उमर साईं तो सिर्फ इहो फ़ैसिलो कयो जो हज़रत उबई खे चई त आॾो बि ॿियनि जमायतुनि खे चई त तव्हां सभु हिन जे पोयां बीह करे पढ़ो जमायत अकेला न पढ़ो बसि साईं जन दुनिया जो जान छॾे आ हाणे वही बि कान ईंदी क़ुरान बि कोन लहंदो हाणे तरावी फ़र्ज़ कान थींदी हाणे क़यामत ताईं तरावी मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सभु साहब इजमा कयो या न हज़रत अली साईं भी मौजूद हो हज़रत उस्मान साईं मौजूद हो हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास हज़रत अब्दुल्ला बिन मसूद वड़ा वड़ा फ़क़ीह साहब सब मौजूद हुया क्या एतराज न कयो ही कमीना अलाए किथे आया तरावी सुन्नत ये डॉक्टर हैं ये इंजीनियर हैं आलिम ना आलिम उन के चइबो आहे जेको 20 साल उस्तादन जूं जितियूं सिधियूं करे सुका टुकर खाई पंहिंजी सनद नबी से सामने इन के आलिम चइबो हिननि खे हदीस बयान करे जी इजाज़त ही न असां के इजाज़त मिलल है मुंहिंजा उस्ताद साईं मौलाना मोहम्मद इदरीस साहब उन्हनि जा उस्ताद साईं मौलाना मीर मोहम्मद साहब मीरक वारा उन्हनि जा उस्ताद हज़रत साईं अब्दुल करीम बेर वारा उन्हनि जा उस्ताद हज़रत साईं गुलाम मुस्तफ़ा कासिमी उन्हनि जा उस्ताद हज़रत साईं हुसैन अहमद मदनी उन्हनि जा उस्ताद हज़रत शेखुल हिंद उन्हनि जा उस्ताद मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी
उन्हनि जा उस्ताद शाह अब्दुल कादिर, उन्हनि जा उस्ताद शाह अब्दुल अजीज, उन्हनि जा उस्ताद शाह वलीउल्लाह, उन्हनि जा उस्ताद शेख अबू ताहिर मदनी, उन्हनि जा उस्ताद अल्लामा मोहम्मद बिन अहमद, उन्हनि जा उस्ताद शेख रबी बिन सबी, उन्हनि जा उस्ताद इमाम अबू ईसा तिरमिजी, उन्हनि जा उस्ताद अब्दुल्ला बिन मुबारक, उन्हनि जा उस्ताद हजरत इमाम अबू हनीफा, उन्हनि जा उस्ताद हजरत अब्दुल्ला बिन मसूद, उन्हनि जा उस्ताद मोहम्मद मुस्तफा। यो इजाज़तनामो हूंदो। मां तव्हां खां पुछां थो हिननि खे इहा इजाज़त आहे? हिननि खे कहिड़ी ख़बर? नौजवाननि खे मां गुज़ारिश थो कयां, उलमा असां वटि आहिनि अल्हम्दुलिल्लाह। हिन इलाइक़े जा सुठा असांजा साईं यज़ीद रहमान साहब शेखुल हदीस आहिनि, बुखारी पढ़ाइण वारा आहिनि। तव्हां का मसइले में मुंहिंजो त आलमनि वटि वञो, इन्हनि कमीननि इंजीनियरनि ऐं डॉक्टरनि खे जुदा ॾिसो, इहे गुमराह कंदा। हिन जो मक़सदु ई इहो आहे। नबी साईं जे ज़माने खां वठी हिन वक़्त ताईं मस्जिद नबी में मस्जिद हराम में 20 रकातूं तरावी जमात थिए पई। हाणे कोरोना खां पोइ अलाए छा कयो अथऊं, वरी 10 रकातूं था पढ़नि। अल्लाह उन्हनि खे हिदायत करे। सो बि असांजे आलिमनि ख़त लिखिया अथनि, मुफ्ती तकी उस्मानी वॾो ख़त लिखियो अथनि, दारुल उलूम देवबंद वारनि चयो अथनि, इहे कयो छा था, दीन सां मज़ाक़ पिया कयो। 1400 साल गुज़री विया आहिनि, 20 रकातूं तरावियूं पई अथनि, तव्हां वरी 10 करे छॾियो, तव्हांजो पंहिंजो दीन आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजा उलमा कोशिश में आहिनि। दुआ कयो अल्लाह उन्हनि खे सम्झ ॾे, हिदायत ॾे। उतां जा मौलवी बि सरकारी मौलवी आहिनि, हुक्मरान त सभु बेदीन आहिनि। कहिड़ियूं मसइलियतूं अथनि त रश थी थिए, माण्हू मरनि न, तरावी सुन्नत आहे, माना सुन्नत जी अहमियत ई न आहे। दुआ कयो अल्लाह उन्हनि खे सम्झ ॾे, अज़म कयो त इंशाअल्लाह तरावी पढ़ंदासीं 20 रकात। नथा पढ़ो ठीकु आहे, एतिराज़ न कयो। फर्ज़ बि माण्हू कोन था पढ़नि, सही थो चवां ग़लति? फर्ज़ बि नथा पढ़नि, नथा पढ़ो, एतिराज़ न कयो। जेकर को माण्हू चए त निमाज़ फर्ज़ न आहे त ईमान हलियो ई। जेकर को चए त तरावी सुन्नत न आहे, ईमान हलियो ई। ईअं चओ त तरावी सुन्नत आहे, पर नबी साईं न बि पढ़ंदा। हज़रत उमर जो फ़ैसिलो बि असांजे लाइ अखियुनि ते हुयो या न? नबी साईं फरमाया अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाए राशिदीन, मुंहिंजी सुन्नत, मुंहिंजे ख़लीफ़नि जी सुन्नत तव्हां ते लाज़िम। इक्तदू बिल्लज़ैन मिन बादी अबा बकर व उमर, मूंखां बाद अबू बकर जी इक्तिदा करियो, अबू बकर खां बाद उमर जी। ही त नबी साईं बरातूं तरावी बा जमात 20 रकातूं पढ़ाई। जेकर नबी साईं न बि पढ़ाइनि हा, हज़रत उमर असांखे हुकुम करे हा, असां पढ़ूं हा। तव्हां उमर जा दुश्मन हुजो, सहाबा जा दुश्मन हुजो, जेके दुश्मन हुननि जी मर्ज़ी आहे, जीअं वणनि तीअं पिया कनि। हज़रत उमर बिदती आहे त पोइ दुनिया में मुस्लमान केरु? सही तो चवां या ग़लति? दुआ कयो अल्लाह इन्हनि खे सम्झ अता फरमाए। अज़म कयो त इंशाअल्लाह उलमा सां ताल्लुक़ में रहंदासीं। नौजवाननि खे ख़ुसूसन मुंहिंजी गुज़ारिश, का मसइले में मुंहिंजी बहुत आलिमनि सां जुड़ो, इन्हनि इंजीनियरनि ऐं डॉक्टरनि ॾे न वञो। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला तव्हां ईअं असांजे ईमान जी हिफ़ाज़त फरमाए, असांजे मदारिस जी हिफ़ाज़त फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। या अल्लाह बिन्हिनि जाननि जो भलाई में चङाई नसीब फरमा, बिन्हिनि जाननि जे बुराई में तकलीफ़ुनि खां बचा।